나시 떼션데 खेरो खीर वारो तू ही। अरे मरी वियुसि पक अब्दुल्ला जे होटल वारे सेठ केस कयो आहे 15 किलो खीर में 9 किलो पानी विझी ॾिनोमांसि मरी वियुसि हाणे मां टेशन ते मूं तोखां सवाल कयो आहे ऐं हुन जो जवाब खपे। अब्बा तूं न वञी विधई टेशन ते जवाब ॾिए थो मारी छाजे लाइ तो टेशन ते मूंखे जेकॾहिं 60 सेकंडनि में सवाल जो जवाब नाहे मिलंदो न त मुंहिंजो रतु तपी वेंदो आहे ऐं मां सवाल जो जवाब उबते तरीक़े सां पुछंदो आहियां। ऐं साहब मां सिधे तरीक़े सां ॿुधायां थो मां खेरू खीर वारो आहियां कहिड़ो कमु आहे तव्हांजो मुंहुं में टेशन ते हाशिम जी ख़बर ॾे किथे आहे हाशिम? हाशिम जी त मूंखे ख़बर कान्हे बाक़ी हुनजो पीउ सुतो पियो आहे अचो त तव्हांखे मिलायां टेशन ते अचो साहब अचो 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 ॾियारी फिराए छॾींदव टेशन ते पर हीअ खट त ख़ाली आहे। न साहब ख़ाली किथे आहे गौर सां ॾिसो हाशिम जो पीउ सुतो पियो आहे टेशन ते छा मज़ाक आहे? सर बकवास कोन थो कयां ए पीउ अथव पीउ बाक़ी वञी हाशिम जा इहे माइट बचा अथव जेका कुहाड़ी आहे न हाशिम जी मासी अथव जेका रंबी आहे न उहा अथसि फुफाट ऐं जेको खंजर आहे उहो अथसि सोट टेशन ते ऐं हाशिम पाण छा आहे? अॻे ग़रीब जो ॿार हूंदो हो हाणे त खरदिमाग थी वियो आहे टेशन ते खेरू अखियूं खोल ऐं हिन हथ खे गौर सां ॾिस मुंहिंजे मार जी ख़बर चार त तोखे पइजी वई साहब ख़बर पइजी वई ॾाढो हथु करो अथई टेशन ते त पोइ हाशिम खे ॿुधाइजांइ त दादागिरी छॾे खीर खपाइण शुरू करे ॿी सूरत में हुनजी सूरत हिन ॻोठ में नज़र कान्हे सम्झी। मज़लूमनि जा खून रायगान लॻंदा उन्हनि खूननि जो हिसाब थींदो आदम खान ऐं हुनजे पुट खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो आईंदा को बि वॾेरो ॿिनि प्यार कंदड़नि खे जुदा करण खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदो। अब ॻोठ में नओं सूबेदार आयो आहे सफ़ा क्रेक आहे तोखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो मूं वटि अची पहुतो मां चवे थो हितां निकिरी वञ टेशन ते जल्दी कर खेरू ज़िंदगी सां प्यार हुजे हाशिम हयाती तां हथ खणी हथ में हथियार खयो आहे हाशिम बदिले जी बाह जो उहो झोलो थी वियो आहे जंहिंखे दुश्मन परे खां त ॾिसी सघे थो पर वेझे ईंदो त सड़ी खाक थी वेंदो। जी सर बिल्कुल छानबीन हले पई हाँ सर जल्द तव्हांखे इंशाल्लाह रिपोर्ट ॾींदुसि। जी सर न सर मां बिल्कुल सर बिल्कुल ओके सर ओके सर
ये है खरदिमाग जी मुकम्मल फायदा। ऐसा है बहराम किथे सर थोड़ी देर में थी भला इहो ॿुधायो त हितां जी पोजीशन कीअं आहे? सर ते डेली ॿ टे फुरू ऐं डेली भगत थींदा रहंदा आहिनि। एॾो हशर हिन ॻोठ जे अवाम सां थिए पियो ऐं हितां जी पुलिस आराम में आहे। साईं हिते वॾे राशाई आहे, ॻाल्हि कीअं क्लियर कयां पाण सम्झो था। हाशिम जे नाले ॿुधो आहे त सरेआम क़त्ल करे हले थो वञे, हुनखे गिरफ़्तार करण लाइ को ऑफिसर हुनजे साम्हूं नथो वञे। पर हाणे मां हुनखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो हुनजो अंजाम ॾिसी ॾोहारी ॾोह करणु छॾे ॾींदा। बहराम जी सर। हाशिम जिन्न आहे या भूत, तूफ़ान आहे या पर अथसि जो तुंहिंजे चंबे मां भॼी थो वञे? सर कोशिशि तो उनके ख़त्म करण जी घणी कई आहे, पर छा बची थो वञे? ईअं न बहराम, कानून एतिरो कमज़ोर न आहे, तव्हां सुस्त आहियो। मूंखे त लॻे थो तव्हांजे नियत में खलल आहे। न सर, मां पंहिंजे हिन वर्दी जे ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान करे सघां थो, पर सर फ़र्ज़ सां गदारी न कंदुसि। ईअं ई थियणु घुरिजे बहराम। उन्हनि सभिनी मुजरिमनि जी फाइल मूं वटि मौजूदु आहे। इहा आहे उहो फाइल जंहिंमें मुजरिमनि जा चहिरा लॻल आहिनि। DPO साहब जो हुकुम आहे त या त उन्हनि खे गिरफ़्तार कयो, जे गिरफ़्तारी नथा ॾियनि त गोलियुनि ई मारे छॾियो। अज पलांद थी वे हिनन कमंद च। अरे कमदार, मां चवे तो हटी परे थी। हिकड़ी असांजी साइकिल पंचर थी विया, ॿियो तूं साम्हूं अची बीठो हुई। मूंखे बकीली न ॼाण स्टेशन ते। माया खे ना आवाज को हल्का कर, ये मार न छोड़ी घुटा दे कमंद च। अरे हथ कट से। अरे मरणो थी तो वञी रेल जे था मरण, मुंहिंजे गाटे में छो लॻो स्टेशन ते? मरना में को कोनी ते को मरना ये मार न छोड़ी घुटा दे कमंद च। अरे हथ कट से छाते बचरी तो करी? अरे केड़ी मुंह तुझी मेह चोराई है जो तू मूंखे मारी तो स्टेशन ते? तू मेरा दुश्मन आई हाशिम दा दोस्त आई, अज वारे चाई कमंद च न छोड़ सही। यार कमदार है, मां पानो जिंदगी मां बेजार हां। सोचा पे तो खुदकशी कया, पर किए कया? खुदकशी हराम आ, ते करे प्रोग्राम कैंसिल कयम स्टेशन ते। ओ मेरा दुश्मन, हुन में को भाकुर पा मता मरण वक्त मला खां को आखी त मैंने कहे मोकलाई कोन कमंद च। हल्या हल्या यार कमदार है, मुझे दिल जी हिकड़ी ख्वाहिश आ जे मां मरा तो पंहिंजो खीर पी मरा स्टेशन ते। तो हिकिड़ो मिंट बीह त मां हिकिड़ो ढुक हणी वठां। हाँ हाँ, भली निशास्ता खीर मिलल पी आप ही आप मरवेसी उल्टियां कर कर मैं को मेहनत ही कान करनी पोसी कमंद च। आस्ते बांग लिया जो सूर पे थी ना यार, मरिंदा पी कमंद च। बस कर, बर्दाश्त कर स्टेशन ते। अरे सवे लंगलिया
पिया भजन ही मले जंग पिया बन दी बार पवई तीर चेडी ताकत एक अबा तक है क्या अस्सलाम वालेकुम बाबा दादा कमदार बाबा बड़ी ताकत है मेरे न को सही रो न को मारो भजो गई जन मवाली सुल्फिया दबा भजी पई हां मनवी कमबद छे बाबा सी बाबा ताकत है न बड़ी ताकत है यही कमबद छे अरे गाल बुध ये क्या फाड़ प्या देख दई बल मस्ती थई यही क हां चुप अरे भजी मु छूट नहीं जरा के ठोड माछ जी पेवा मु चुएत करे कौन करे सा कमबद छे क्या करे सी गाय करे करा मिनट गाल बुत ईमानदारी में तो भोगड़े प्या करा जाई पजाई चिड़पिंग कमत च भोग पे करा चिड़पिंग कमत भी हां भोगड़े करा प्या तो के सारी में तो देखा तुझो कम ना है दादी खीर की ताकत है कमत च कल में मगना एड़े रोज आंडे पिया रोज एड़े मोतरे मारा कमत च यार हक में आशु खीरा रे हन पान पलांदो ठवा अंदर ठरी पे यो कम तो नहीं सुबेदार के नहीं बड़ी गेल कराए छदी थे यार आकम गाना कादन सही तो चोई जे ना हाश मसा सा लियो ये ना सा मुना के मारे कब्र ले वाले कयो तो डाढो सुकून अची वियो अरे ता छा था समझो तो मु कच्चो कम कयो कबर कंदी है तो सूबेदार कंदुस हाकिम खान मुंहिंजो नालो ऐं हाकिम हुकुम हलाईंदा हथ न आहे हाशिम हाणे बेकफ़नो दफ़न थींदो हाशिम तू आहे हां मां ही आया हाशिम ॾाढो नालो आहे तुंहिंजे दादागिरीअ थोरो वेझो अच ॾिसां त सही त खीर खपाइण वारो खरदिमाग़ कीअं थियो तुंहिंजो इहो शौक़ बि पूरो थो कयां सुबेदार सुबेदार हाशिम खे ॾिसी पंहिंजो शौक़ पूरो कई मां वञां पियो
बस हाशिमा घणी मज़ाक थी अज मां तोखे गिरफ्तार करण आयो आहियां जंहिं स्कूल में तू पढ़े हैं उन स्कूल जो मुख हेड मास्टर पकड़े न सघियो तू त वरी पहिरें दर्जे जो शागिर्द आहीं तू छा मूंखे पकड़ींदे ही पहिरें दर्जे जो शागिर्द जॾहिं तोखे कीलींदो वेंदो न तोखे पोइ ख़बर पवंदी वाकई दिलेर रही जा मथे ते मौत ॾिसी विफली पियो विफला कोन थो पर मां उहो मर्ज़ आहियां जंहिंखे चंबड़ी पवां न मरंदे खड़ीअ ताईं कोन छॾींदो आहियां सूबेदार मां उन मर्ज़ जो डॉक्टर आहियां अरे आप स्टेशन दे फेला स्टेशन पे फेला हाँ यार खेरू तो अटकल सोचो न तो ये सूबेदार तो मारे यार हाशिम के मारे छॾींदो हाँ ती सूबेदार टेंशन दे नीचे सूबेदार साहब ख़बर हाणे पवंदई टेंशन ते मां बि ॾिसां तो दुकानदार मिर्च तिखा ॾिना जा फिका स्टेशन पे हाशिम खे तो मुंहिंजे हथां कढियो पर हिन लाकअप मां तोखे केरु कढंदो हाणे तूं लाकअप में सोचे सड़ी वेंदे सूबेदार साहब तुंहिंजी सोच ग़लति आहे छो त पछताव ग़लति अमल में थींदो मूं हाशिम जो साथ सोचे सम्झी ॾिनो वो गुनाहगार न पर बेगुनाह तूं मुंहिंजी ॻाल्हियूं में एतबार कोन कंदे छो त ॻोठ वारा मूंखे पाणी में खीर मिलाइण वारो कूड़ो ऐं बेईमान हेरू चवंदा आहिनि जेको ज़ुल्म हाशिम सां थियो आहे न जेकॾहिं उहो तोसां थिए न ऐं तोखे इंसाफ़ न मिले पोइ तूं इहा वर्दी ॾाहे हथ में हथियार खणी पंहिंजो कानून ठाहींदे तूं त मुंहिंजी हिन ॻाल्हियुनि खे बि सच न पर कूड़ सम्झंदो हूंदे टेंशन ते न खेरू तो हींअर जेको ॻाल्हायो आहे उहो तुंहिंजे अंदर जो आवाज़ आहे ऐं अंदर जो आवाज़ कूड़ो न पर सचो हूंदो आहे मां सम्झी वियो आहियां त भाॻियाई चोर आहे हाणे उन्हनि खे अहिड़ी सज़ा मिलंदी जो सॼी ज़िंदगी यादि कंदा
दरवाज़ो खोल है खेरो के आज़ाद कर तव्हांखे ॾिसी इहा ग़लतफ़हमी बि दूर थी वई दिलि थी चए तव्हांखे सलूट कयां स्टेशन ते खेरो स्टेशन ते न पर हिते ई थाणे ते सलूट कर साहब हिकिड़े हथ सां न पर ॿिनि हथनि सां सलाम थी स्टेशन ते न पर हिते तुम्हारे सूबेदार सिकंदर कम खे अॻिते वधायो या उते ई पियो आहे बाबा मूंखे यकीन आहे त सूबेदार हाशिमारनि खे धूड़ करे छॾींदो पर अहिड़ा मूंखे त लॻे थो हू बि उन्हनि सां मिली वेंदो उतार पुलिस वारनि में ॻाल्हि कम अचे इहो पहिरां हूंदो मुंहिंजो नंबर बंदि मिलियुसि तॾहिं तोड़े कई चईसि त उतार कोन्हे को वाह रे बाबा देखो मोचड़े खावणे न मैं उन को बुधाया रे से बैठा कम अचे ना भाई मैं ये कोन करे सा कमतार करण तू कोन सुधरंदे अड़े पहिरियां पुछा त कंदो कर फोन खणी अचे भॻो बीठो ई उनखे चवंदो कर त रेस खे ॾिसां घर आहे या कोन्हे तो मुंहिंजी अख में ॾिठी आहे पोइ बि अकुल कोन थो सिखी हिन खे फोन ख़ैर त आहे न हेरा हेड़ा कई सिकंदर पंहिंजे मुक़दर ते रहंदा आया पर आदम खान जे वार खे बि तव न आयो छो जो मुंहिंजी पहुच परे ताईं आहे हुन मुंहिंजी अखि न आहे ॾिठी जंहिंखे अखि ॾसियां हुन खां ज़िंदगी कसियां छा थियो आहे बाबा साईं सूबेदार सिकंदर घाटे में पइजी वियो आहे हुन बादशाह सां गॾु मुंहिंजो नालो पाथारीदारनि में ॾिनो आहे सूबेदार सिकंदर असांजी मर्ज़ी सां आयो आहे बाबा साईं जेकॾहिं फाइल ॾींदो त असांजी हद में रहंदो न त असांजे हद जी ज़मीन उनखे ॾी वेंदी हाकिम मूं तोखे पहिरियां ई चयो पियो न इहो सूबेदार गिचीअ में वॾेरा मुंहिंजे नंढड़े दिमाग़ में हिकिड़ी सोच आई आहे ॿाहिरां मगर इहा फाइल चोराइजे त वाह जो कम थी वेंदो उहो फाइल हिते हुजे त चोरी थिए न फाइल त डाक में डीएसपी ताईं पहुची वियो इन खां अॻु जो इहो फाइल केएसपी खां थी डीआईजी ताईं पहुचे डीएसपी खे फाइल सां गॾु असां ताईं पहुचणु खपे इन जी माना त डीएसपी फाइल समेत अगवा थियणु घुरिजे त पोइ इहो कमु मुंहिंजे हवाले छॾियो ऐं सूबेदार सिकंदर खे कूड़ हणी हबीब धाड़ियल सां मुक़ाबिलो कराए उनखे माराए छॾिजे ऐं इहो कूड़ बेरामी हणंदो उतार हिकड़ा दुश्मन तो विसार छोड़ी हुई हाशिम को चाओ कम अचे कमदार इहो खीर वारो कीअं विसरंदो सॼे झेड़े जी पार त इहो हाशू खीर वारो खरदिमाग़ आहे उन्हीअ जो दिमाग़ हाणे ॿिए तरीक़े सां दुरुस्त थींदो उहा छोरी चांदनी ईंदी त इहो खरदिमाग़ डाटू वांगुरु फिरंदो ईंदो ऐं पोइ मां हुनखे अखि ॾसींदुसि ऐं हुनजी ज़िंदगी खसींदुसि ये पियो सुठो इन में तई असांजी फाइल असांजे हवाले कर तूं बि ऐश जी ज़िंदगी गुज़ार ऐं असांखे आराम जी ज़िंदगी गुज़ारण दे तव्हां हिन धरती जा दुश्मन आहियो मां इहो फाइल हरगिज़ तव्हां कोन ॾींदुसि उन फाइल में तव्हांजा कारा करतूत ऐं तव्हांजा चहिरा लॻल आहिनि सुठो हिन में अथई त सम्झी वञ न त ॿी सूरत में तो मुंहिंजी अखियूं नाहे ॾिठी जंहिंखे अखियूं ॾसियो हुनखां ज़िंदगी खसां साहब मेरा चवण कर कंहिंजी ॻाल्हि मनेदा कर पैसे खे न त ईअं न थी वे तेरी ज़िंदगी
तेकड़ो नाराज थी वने कमंद जिंदगी मौत खुदा जे हथ में आहे समझार रिश्वत के मैं हराम समझंदो आहियां छो त हुजूर जन जी हदीस अल राशी वल मुर्तशी कलाहुमा फिन्नार रिश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जहन्नमी आहिनि असां तोखे हिते तकरीर न आयो घुरायो फाइल ॾींदे त बची वेंदे अगर फाइल न ॾिनई त मौत जी टिकी ते चढ़ी वेंदे मुझे मौत जो सामान पहुची चुको आहे जशन खां पोइ तुंहिंजो मौत थींदो मौत छो त तो मुझी अख ना है ॾिठी जंहिंखे अख ॾसियो ज़िंदगी खसा उतार वाह जो नचणीअ कमंद च ने कोन नचंदसि मां मुंहिंजो महफ़िल में नचण मुंहिंजी मजबूरी जेका मुंहिंजे पीउ जे मरण खां पोइ ख़तम थी वई पर हाणे तुंहिंजो नचण तुंहिंजी ज़िंदगी बणंदो नचंदीअ त ज़िंदा रहंदीअ न त ज़िल्लत जो मौत मिलंदी नच मां तो चवाई नच मौत मंजूर आहे पर नचंदसि कान तुंहिंजी इज़त जी असांजे हर माण्हू जे हथनि सां बेइज़ती थींदी ओए तुंहिंजो मौत बि तुंहिंजी इज़त सां गॾु थींदो वाह जो है कमंद च उतार हुन ते नहीं आंदी पई कमंद च अख ॾसिया छा नच हाकिम मां तव्हांखे चयो हुउमि न त हिकु ॾींहुं मां तव्हांखे तड़पाए तड़पाए मारींदुसि अॼु उहो ॾींहुं अची वियो अथई तोते गोली ज़ाया कोन कंदुसि तुंहिंजे लाइ इहे छाड़ता ई काफ़ी आहिनि वञोसि मुंडी कुतो चितो थियो आहे
बहुत खुशी चाकू चलो बोलो मशीन लाए बैठा है बस स्टेशन से धो करे छॾी स्टेशन बस मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो साह हिन तोतीअ में बंदि आहे पर अॼु मां मारे ख़तम करे सर मूंखे इतला मिलियो आहे त दाड़े हबीब कोबले में तरसियल आहे बहराम तव्हांखे इतला कंहिं ॾिनो मुंहिंजे रखियल मुख़बर धनी बख़्श वेल डन बहराम मूंखे हाणे लॻे थो त तव्हां पंहिंजे पेशे सां सचा थिया आहियो हाणे ईअं कयो तव्हां ॿेड़े ते रेड करण लाइ तयारी पकड़ियो यस सर सरदार किथे आहे सरदार त अंदर बीठो आहे छा थियो आहे संघार सरदार तव्हांजे यार हाशिम जी ज़िंदगी खतरे में आहे छा इहा ख़बर पक्की आहे हाँ सरदार मेरे यारी वटि खां खीर वारे पियो मां हाशिम जे अहवाल वरितोमांसि त इहा ख़बर न आहे तयारी पकड़ियो यार मुसीबत में आहे हाणे सब्र हराम आहे अचो मूंसां तूं मुंहिंजे पुट खे मारी दे आवाज़ रुख बदिलजंदे देरि नाहे लॻंदी छो जो मां जंहिंखे अखि ॾसियां उन खां ज़िंदगी कचां ॿुधाए तूं हाणे असांजे वस में आहीं कहिड़ी मौत मरण थो चाहीं मां तव्हांखे मारण खां सवा न मरंदुसि मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस तुंहिंजो मौत नज़र ईंदी असांजा हथ मौत खां वधीक ख़तरनाक आहिनि जिते मौत आहे पुॼंदी न
ते असांजा हथ पहुचंदा आहिनि अॼु तोखे साड़े खाक करे छॾींदुसि उतार तकलीफ़ ही न कर मेखूं हुकुम कर देवास तीली कमत ज मां ये समझंदुसि त मतूं बिलावल जो उबतार थी मूं आहां असां तव्हांजी ज़िंदगी जो रोशन ॾींहुं हमेशह जे लाइ विसाए छॾींदासीं उन ॾींहं खे तूं छा विसाईंदे ज़ालिम जंहिंखे रोशन कयो आहे ख़ुदा उहो ई थींदो जेको चाहींदो ख़ुदा हींअर जेको असां चाहींदासीं उहो ई थींदो ॾिसो था जी तव्हांजी ज़िंदगी केरु थो बचाए दादा न यार सोदा यार मुझे मुसीबत में आ मुखे उते कीअं बि करे पहुचणो आहे मां वञा थो ओॾे तूं मुड़ुस माण्हू थी मुक़ाबिलो कजां ठीकु आहे न चङो मैं ख़ुदा जी तव्हां हिननि सां मुक़ाबिलो कयो जी मां हाणे हली रहियो ओके सर जीअं तव्हां हुकुम थींदो
नथो मौत खंड जामा नथो मौत खंड जामा रुगो इए पियो चवामा अल्लाहू 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 नथो मौत खंड जामा रुगो इए पियो चवामा अल्लाहू अल्लाहू सुहणे नबीअ वटि आहियां सुवाली जेको मदीने जो वाली सुहणे नबीअ वटि आहियां सुवाली जेको मदीने जो वाली जिंदगी मौत जो मालिक अल्लाह हर पल जबो अल्लाह 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 भली शहीद थिया भली शहीद थिया नथो मौत खां ॾिजामा अल्लाहू अल्लाहू अल्लाह 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 अल्लाहू अल्लाह 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 दम दम चवंदुस हैदर हैदर टोड़ो हो जे खैबर जो दर दम दम चवंदुस हैदर हैदर टोड़ो हो जे खैबर जो दर हर मैदान के मार मञायो मुंहिंजो मौला मुंहिंजो रहबर अल्लाह 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 इहो तोखे तो ॾसियामा इहो तोखे तो ॾसियामा नथो मौत खां ॾिजामा अल्लाहू अल्लाहू दमादम अल्लाह 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 अल्लाहू अल्लाह 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 अल्लाहू अल्लाह 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 अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू सब्र हुसैन जी ज़ात सेखारियो जिहना ने जो दीन बचायो सब्र हुसैन जी ज़ात सेखारियो जिहना ने जो दीन बचायो सागर जेदी दिल हुन जी आहे मोहब्बत उन सां मुंहिंजी
तोखे मारे तो सगामा तोखे मारे तो सगामा न तो मौत खां डिजामा अल्लाहू अल्लाहू दमादम अल्लाहू
मैं तो भाई की ही कमदारी करूं ए कुहारी तुसा वडेरे रुगावत में जुल्म करे दे मारना ही लोणू असा लाचार कोनी एरियस पखारी कोनी डाटे तई बाबा तो भाई की मैं कमदारी करूं कमत से टोपी तो सारी परेशान थी किस हमारे मैं देखो अच्छा वो खरदिमाग के सिद्धा को जा मरसी मुसीबत रुकाइए तड़के ने कमत से पज धूड़ पर टोपी बला छोड़ी म कमीस बला छोड़ी म हुन के को खबर ही कान पोसी ते वडेरे दा कमदारे कबंद च आदा सलाम अलैकुम वालेकुम सलाम अब आयो कमदार दी टेंशन ते केड़ा कमदार ए कमदार केड़े मैं को केड़ी खबर कमंद च कमदार मैं को कमदार दा वही ना हेले दुआ मुझे बटे मोचना ठोकरा नु के टेंशन ते मोचने मर सीस ग हां बे चंगा पीछे दो मैं को खबर ही कानी अले केड़े गया कमन च मैं को का खबर कानी वने गोल बात दई को सफा ओने तो बात सुनार दी को नहीं जा कमीस लाथी में टोपी सुनार दी को नहीं सागा कमदार सफान दा थी की कमंद च बाबा थी गई न तो फसरी करे आ कमंद च मजा थी गया कमंद विच गाल बुद्ध हाथ ला ताला मिला गाल हां ये कमंद च ना गा तो कौन सुनानी यार ईज तो मार खा के से कमंद च ने भागा ए टिकड़ थई बने तो रोड है तो जून जा पेड़ सवदा अरे रोड ते न घूमी जाके से डाटे कमंद च जाके तो मैं तो को नहीं खाना पिया बलबड़ता भी मारो तो बलबड़ता भी बलबड़ता भी सुबेदार साहब सुठो तो अची पर बी पुलिस काने का भाई डोरी हथी का तई कर गिरफ्तार इनन के आदम खान ही मंजर ॾिसी मूंखे अफ़सोस थो थिए मूंखे त ॾोहारी तूं थो अच मां खे गिरफ़्तार थो कयां हाथ
बुध साड़ी के खीर है। हाँ खीर है। हाँ मैं खीर वाला। अच्छा तू खीर वाला ही। हाँ। हुन गाल मैं समझी कमंद चे बुध मोहाटा तो खीर वाला लगता कोनी पई और तेरा साड़ी कमंद चे खीर वाला गरीबाना जुल्म के पे कर दे वे मैं कोले बोतड़ा असा लगदे से खीर वाली तू खीर वाला भी लगदई वडेरे रे कमदार है तदा ये मोहाटा देख खीर वाला मैया हां सुबेदार साहब मुझे माफ कर मुझे गलती थी है माफ कर सुबेदार साहब जी के तो कैसा कबल मार दी तो मुझे माफ कर सुबेदार मुझे माफ कर बस तोखे माफ कर तो तू सिंध जे अवाम में हीरोइन जो ज़हर परी मां कानून जी वर्दी पाइण खां अॻु कसम खयो तो तो जड़न मुजरिमन जो पाड़ू हमेशा ला पटे छॾींदुसि हमेशा ला पटे छॾींदुसि ओ भाऊ ओदा ए कमदार किरण निठई कमदार किरण मैं को का खबर कानी मैं सुनाना सही कोन कमंद जबा हां कमंद सुना तो मेरे कमदार किरण तू गाल बुत जे कमंद जे ना का कोन सुनानी है ना हां ना अरे बजो बात तो दई तेरा मां जे मता लत अची वया का हम हुन तंगन सां मुझे गोठ में अची हीरोन खपाना है ये तुझी टंग ही कान हुंदी
तोखे माफ़ कयां त तूं वरी कंहिंसां ज़ुल्म करीं मूंखे न मार तो जहिड़नि वॾेरनि जो किनो मौत थींदो आहे किनो मौत थींदो आहे हाशिमा हाशिमा मूंखे माफ़ कर हाशिमा
हाशिमा मुझे माफ कर तो क्या माफ क्या अरे इन हथन सा मुझी भेण में तो हथ विधा ये हथ ही कौन होता जो मौत इन्हें न थिंदो हिंदा सा थिंदो
मान खे अखियूं ॾेखारे हाणे हली पो। यार हबीब ही छा करे छॾी? यार जेल जे यार तां पंहिंजो सिर कुर्बान कयो आहे हबीब। हाशिम कॾहिं कॾहिं मुंहिंजी कबर ते गुल ज़रूर अचो। न न हबीब न